अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर सरतान, तव्हांखे हिकु गोल्डन टाइम मिली रहियो आहे। मरीख़ ऐं यूरेनस जे किरण लॻण सां तव्हांजे अहिड़नि माण्हुनि सां मुलाक़ात थींदी नज़र अची रही आहे जंहिंसां जोश पैदा थींदो, जेको तव्हांखे अॻिते खणी अचण लाइ सुठा मौक़ा फ़राहम कंदो ऐं कुझु नुमाया कमु कंदा तयारु थी वञो। माण्हू तव्हां मां मुतासिर थींदे नज़र अची रहिया आहिनि ऐं तव्हां पूरो हफ़्तो पुरउमेद ऐं रोशन ख़्यालु रहंदा ऐं हफ़्ते जे आख़िर में पंहिंजे जज़्बात ते थोरो कंट्रोल रखिणो पवंदो, न त गड़बड़ पैदा थी वेंदी। लियो असद, कैरियर आम थींदे ॾिसी रहियो आहे। उन बारे में तमामु घणो सोचींदा ऐं कैरियर जे बारे में को फ़ैसिलो करण वारा आहियो जेको तमामु सुठा मौक़ा फ़राहम करे रहियो आहे। उन मौक़े मां फ़ाइदा हासिलु करियो ऐं पंहिंजो रस्तो तलाश करियो ऐं तव्हां को ॿियो कारोबार पिणु शुरू करे सघो था। माज़ीअ जे वाक़िअनि ऐं हालतुनि खे सोचींदे ॾुख महसूसु थींदो। माज़ीअ खे ज़हन मां झटिके कढी छॾियो। पंहिंजे ज़हन खे होॾां जे कमनि में लॻाए पाण खे बिज़ी रखो ऐं उन्हनि हालतुनि खां बचो ऐं हफ़्ते जे आख़िर में जल्दबाज़ी न करियो, ॿियो त पूरो हफ़्तो रोमांस तव्हांजे हक़ में आहे। विर्गो सुंबला, हफ़्ते जे शुरूअ में ई तव्हां पंहिंजे इंतिज़ामी सलाहियतुनि मां फ़ाइदो खणंदे केतिरनि ई मसइलनि खे हल कंदे ॾिसी रहिया आहियो। प्लानट इहो चई रहिया आहिनि त तव्हांखे का सोन जी खाण मिलण वारी आहे या को वॾो इनाम मिली रहियो आहे। हींअर कुदरत तव्हां ते महिरबान आहे ऐं हिन वक़्तु तव्हां ते ख़ुशकिस्मतीअ जी बारिश करे रही आहे। वॾी तब्दीली अची रही आहे, पर तव्हांखे पंहिंजे औलाद जे बारे में का अहिड़ी ख़बर मिलंदी जंहिं ते सोचणो पवंदो। औलाद ते नज़र रखो ऐं उन्हनि जा मसइला हल करियो। ॿियो त सिहत जो ख़्यालु रखो ऐं ओतिरो ई कमु करियो जेतिरो जिस्मानी तवानाई तव्हांखे इजाज़त ॾेई रही आहे ऐं तव्हां रुमानी मामलनि ते पिणु सोचे रहिया आहियो।